दोस्तों जो कि अखबारों में छाती लिखनि में मैं ताने मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां गॾु जेको महिमान आहे सीनियर सहाफ़ी राणा शेर मोहम्मद राणा शेर मोहम्मद साहब तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में अॼो की पंहिंजी अख़बार में ऐं समेत काफ़ी अख़बारनि में ख़बरूं अहम आहिनि त नोट वठो वोट ॾियो ऐं पंहिंजी अख़बार बि लीड सुपर लीड ख़बर हिनखे खयों आहे त नोट वठो वोट ॾियो लाहौर में वोट ख़रीदण जूं वीडियो वायरल पीपी ऐं नवाज़ शरीफ़ जा हक़ ते इल्ज़ाम इलेक्शन कमीशन नोटिस वरितो वीडियोज़ जी फॉरेंसिक कराइण ऐं मुलज़िम माण्हुनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम एन 133 में 5 डिसंबर ते थियल नंढी चूंड में मुक़ाबिलो सोशल मीडिया ते पहुची वियो वोट ख़रीदण जूं वीडियो वायरल हिकु वीडियो में माण्हू नवाज़ अली खे वोट ॾियण लाइ औरतुनि ऐं मर्दनि खां क़ुर ते कसम खणाईंदे ऐं पैसा ॾींदे नज़र अचनि था नवाज़ लीग ऐं पीपीए जा हिक ॿिए ते वोट ख़रीदण जा इल्ज़ाम नवाज़ लीग इलेक्शन कमीशन खे लिखत में शिकायत कई पीपी उम्मीदवार फी वोटर खे 2000 ॾिए थो जली वीडियो ठाही नवाज़ लीग कंहिंखे पैसा न आहिनि ॾिना शहज़ाद चीमा रिटर्निंग ऑफिसर ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस खे ख़त तफ़सील तलब वीडियो में मौजूदु माण्हुनि जो सुञाणप करियो ख़त ऐं वोट जी इज़त 2000 आहे सियासत जी मरियम जे वस जी ॻाल्हि न आहे फवाद छा था पयूं त हीअ नई त ॻाल्हि आहे कान ईअं आम तौरु थींदो रहंदो आहे हर सियासत में पर हाणे जेको हीउ साम्हूं अचे थो इहो सोशल मीडिया खणी थोरी तकड़ी थी वई आहे सभु शयूं अचनि थी साम्हूं ऐं सदाईं नई ॻाल्हि माण्हू मुंहिंजे ख़्याल में नई ॻाल्हि नथी लॻे का लाहौर मुस्लिम लीग जो नून जो गढ़ सम्झो वेंदड़ आहे ऐं हीअ जेका सीट आहे इहा जिते हींअर नंढी चूंड थिए पई इहा बि नून लीग जी आहे जिते नून लीग अॻवान उम्मीदवार आहे त इहे इल्ज़ाम नवां न आहिनि हींअर सिर्फ़ु इहो आहे त हुनजी तस्दीक थिए थी त वीडियो वायरल थियनि था सोशल मीडिया हाणे एक्टिव आहे उन हवाले सां इहे शयूं असां ताईं आम माण्हुनि ताईं ॿियनि ताईं पहुचनि थियूं पर पैसनि ते वोट ख़रीदण जो रवाजु हिन मुल्क में अलाए केतिरे अरसे खां जारी आहे पर हिकिड़ी ॻाल्हि हींअर ॾिसे त आख़िरकार हींअर वीडियो छो थी ज़ाहिर कनि हीअं त न आहे त पीटीआई जी जेका नवाज़ लीग वारनि हुन जूं वीडियो ज़ाहिर करायूं पीटीआई जे ख़िलाफ़ बिल्कुलु ईअं बि थी सघे थो त हुन पाण जेको आहे छो जो हिन में सभिनी खे मास्क पहिरियल सिंधी बि ॻाल्हायो आहे ऐं इन्हनि जी फॉरेंसिक थियणु खपे ऐं जेके बि इन में मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे पर मां सम्झां थो त इलेक्शन कमीशन में एॾी सघ न आहे जो उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे छो त इलेक्शन कमीशन पारां जॾहिं वफ़ाक़ी सरकार जे वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ कश्मीर मां उनखे निकिरी वञण जो चयो वियो त पर उहे वज़ीर अज़म सां गॾु वर्क कंदे नज़र पिया आया जिनखे उन्हनि कढण जे लाइ हुकुम जारी कया हुआ चऊं था रोज़ानी जीजल तरफ़ रोज़ाना जीजल जी जेका 4 कालम बॉक्स आहे हेठि डॉक्टर नौशीन काज़मी यार मसइलो जेको अञा पुरासरार बणियल आहे ऐं डॉक्टर नौशीन काज़मी जी पुरासरार मौत बाबति जांच टीम मुकमल न थी नई रिपोर्टूं मिलियूं VC पारां बर्तानिया दौरो मुलतवी DIG लाड़काणो मज़र नवाज़ शेख सरपराही में मामले जी जांच हलंदड़ जांच टीम में SSP लाड़काणो इमरान शेख इमरान कुरैशी ऐं SSP कंबर डॉक्टर सुमेर नूर चना शामिल फॉरेंसिक टीम तरफ़ां डॉक्टर नौशीन जी मोबाइल फ़ोन ऐं हथायल मुबैना ख़त जी फॉरेंसिक ऐं हिस्टोपैथोलॉजी लाइ मोकिलियल रिपोर्टूं 5 ॾींहं गुज़रण बावजूदु अची न सघियूं अञा ताईं ॾिसो पियो वञे त हिन जदीद टेक्नोलॉजी दौरु हिन एॾो को मसइलो कोन्हे त हिन मसइले खे ज़ाहिर करे सघिजे पर पोइ बि पुलिस अञा ताईं उहो पंहिंजो इहो मिलीअ पेर वारो कमु हलाए वेठी जंहिंजे करे अञा ताईं मां त असां त ईअं सम्झंदासीं हीअ ख़ुदकशी न आहे हिकु मर्डर आहे पोइ मर्डर खे कराए जेको आहे कंहिं ब्लैकमेलिंग कयो हुजेसि इंतिज़ामिया जी दॿाउ हुजेसि ॿिए कंहिं दॿाउ जे करे हुन ख़ुदकशी कई आहे पर आहे मर्डर त अञा ताईं हिन ते का बि ॻाल्हि वाज़े नथी थिए इहा सिंध सरकार जी नाअहली आहे जो अञा ताईं JIT जुड़ण जे बावजूदि बि उन ते अमल दरामद कंप्लीट तरह सां न थी सघियो आहे तोड़े जो हींअर जदीद दौर में सभई सहूलियतूं मौजूदु आहिनि पर मां तव्हांखे शायदि हिन हवाले सां इहा ॿुधाईंदुसि त असांजूं अख़बारूं तोड़े ॿिया जेके बि सोशल एक्टिविटी थियनि थियूं या सोशल मीडिया ते जेके वायरल थियल फ़ोटू आहिनि उहे इंडिया जी अदाकारा जा आहिनि जंहिंखे नौशीन करे शो कयो आहे जॾहिं त हिकिड़ी वीडियो अहिड़ी बि वायरल थी जेका शहज़ाना दरिया ख़ान सोलंकी भिरिया जी नई उभरंदड़ सिंगर आहे उनजी हिकिड़ी वीडियो हुई जंहिंमें हुन सांग ॻाईंदे जेको आहे उहो वीडियो वायरल थियली उनखे बि नौशीन करे शो कयो वियो पर मां सम्झां थो त असां वटि तस्दीक करण खां सवाइ जेके ख़बरूं हलनि पियूं उन हवाले सां बि हिन केस में मुजारा थिया आहिनि ऐं इनखे मुझाइण जी कोशिशि कई पई वञे पर मां सम्झां थो यूनिवर्सिटियुनि में जेके मासूम नियाणियुनि सां जेको ज़ुल्म थिए पियो उन्हनि जा जेके ख़ुदकुशी आहिनि असुल में इहे क़तल आहिनि पर
इन्हनि मुसलसल थींदड़ क़त्लुनि जे रोकण जे लाइ सीरियस असांखे हुकूमत नज़र न पई अचे। अच्छा मां रोज़ानी कावश तरफ़ रोज़ानी कावश जेका लीड ख़बर आहे त IMF जा शर्त वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम में 200 अरब रुपयनि जी कटौती मिनी बजट लाइ तरमीमी फाइनेंस बिल मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो, टैक्स कानून तरमीमी ऑर्डिनेंस बिल में तब्दील, मोबाइल फ़ोन स्टेशनरी ऐं पैकिंग वारनि खुराक जी शयुनि ते टैक्स में वाध, माना हिकु नई मिनी बजट अचे पई जेको महांगाई जो तूफ़ान आणंदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके 2 तरक़ियाती प्रोग्राम 2 अरब जा कटौती कया आहिनि, माना तरक़ियाती प्रोग्राम कटौती करणु त माना एॾा ख़ानदान सां बेरोज़गार करणु। ज़ाहिर किथे पुल ठहे थी, किथे बिल्डिंग ठहे थी, उहो माल मटेरियल इस्तेमालु थिए थो। ही असांजो मुल्क IMF वटि मुकमिल तौर ते हींअर गिरवी रखिजी चुको आहे ऐं IMF जा इहे शर्त आहिनि त मिनी बजट पेश करे अञा अवाम जी चेल खे भञण जी कोशिशि कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 70 सालनि में 30,000 अरब रुपया जेके आहिनि उहे IMF खां कर्ज़ु वरितो वियो, पर हिननि गुज़िरियल 3 सालनि में 20,000 अरब वधीक वरिता विया आहिनि। त 20,000 अरब हिकु वॾो रक़म हुजे थी जंहिंखे नज़र बि कान थी अचे त बाबा असां पोइनि हुकूमतुनि जो कर्ज़ु लाथो आहे। जेकॾहिं पोइनि हुकूमतुनि जो कर्ज़ु लाथो आहे त ही 20,000 अरब का मामूली रक़म न आहे। किथे तरक़ियाती कम बि थींदे नज़र न पिया अचनि। सम्झ में नथी अचे त हुकूमत केरु पियो हलाए। IMF वटि असांजो जेका आहे हुकुमरान यरगमाल आहिनि, IMF ॼण त असांजी हुकूमत हलाए पई ऐं आवाम जेका आहे उहा रड़ियूं करे पई, दाऊं करे पई, पर केर बि हिन मुल्क में ॿुधण लाइ तयारु न आहे। महांगाई जो तूफ़ान आयल आहे। चऊं था रोज़ानी सोबत तरफ़ रोज़ानी सोबत में हिकिड़ी अहम ख़बरूं बि आहिनि त अॼु माना अहम ख़बर सां गॾु हिकिड़ी अफ़सोसनाक ख़बर आहे। दादूअ में तलाक बावजूदि अॻूणे मुड़ुस जो सावरनि जे घर ते हमिलो, ज़ाल गोलियूं हणी क़तलु। B सेक्शन थाणे जी हद कादर सिटीअ में 2 ॿारनि जी माउ गुनवा जतो खे फायरिंग करे क़तलु कयो। हेठां नौशीन जो बॉक्स लॻल आहे, मथां इहे औरत क़तलु थी आहे। दादू में अहिड़ा वाक़िया रोज़ वधी रहिया आहिनि। औरतुनि खे हिकिड़ो बदीन में वाक़ियो पेश आहे, बदीन में जेका औरत बैंक में मुलाज़मत कंदी उन खे उते मुड़ुस क़तलु कयो। आख़िरकार ही समाज असांजो औरत दुश्मन छो थी वियो आहे? औरत त धरतीअ जी सूंहं आहे, हिन समाज खे अॾींदड़ औरत आहे ऐं पोइ बि हुन सां एॾो ज़ुल्म। ऐं असांजी हुकूमतूं जेको आहे सो कानून त साज़ी त कनि थियूं त औरतुनि तरफ़ इलाही कानून, ॿारनि जे तरफ़ इलाही कानून, पर उन ते अमल नथो थिए। त सभु रोज़ असांजी औरतूं क़तलु थी रहियूं आहिनि यार। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांजे अलमिया इन ॻाल्हि ते आहे त असांजा रवैया जेके आहिनि उहे सही न आहिनि। असांजी औरत समाज में हिकु पीढ़ियल हैसियत रखे पई, उनखे तालीम खां महरूम रखियो पियो वञे, उनखे शादियुनि खां महरूम रखियो पियो वञे ऐं जेकॾहिं तलाक ॾियण खां पोइ बि उनजो अॻूणो मुड़ुसु उनखे क़तलु करे थो त उनखे करार वाक़ई सज़ा मिलणु खपे। अहिड़नि खे जेकॾहिं असां वटि कानून ते अमल दरामद न आहे, इन्हनि खे सुभाणे इहे ई ठाह करे वरी इहे कातुल जेके आहिनि आज़ादु पिया घुमंदा ऐं इन्हनि खे जॾहिं सज़ा न मिलंदी त अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। मां सम्झां थो त इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कानूनी कार्रवाई थियणु खपे। मां तव्हांखे ज़ाहिर ॿी ॻाल्हि ॿुधायां त मासूम ॿारनि खे रेप करण खां पोइ क़तलु करण जा वाक़िया बि तमामु घणो वधी विया आहिनि। इहे वाक़िया बि उन सूरत में ई ख़तमु थी सघनि था जॾहिं उन्हनि जवाबदारनि खे सरेआम जेको आहे सज़ा मिलनि ऐं उहे सज़ा जेकॾहिं आम माण्हुनि खे बि ख़बर पए त बाबा हिन ॾोह जी सज़ा हीअ आहे त पोइ इन मुल्क में जेको आहे सुधारो अची सघे थो। कानून ते अमल थियणु ज़रूरी आहे। जिते हुकुमरान तोड़े हितां जा जेके बाअसर धुरियूं आहिनि उहे नथियूं चाहिनि त कानून ते अमल थिए ऐं अहिड़नि वाक़ियनि में कमी पोइ अची सघे थी। महिरबानी राणा शर्मा, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। अहम ख़बरूं हुयूं जंहिंमें लाहौर में जेको आहे जेका चूंड थियणी आहे उन में जेको पैसनि जो इस्तेमालु कयो पियो वञे या पैसनि जो वाक़ई इस्तेमालु कयो पियो वञे या नवाज़ लीग हींअर एस्टेब्लिशमेंट जे निशाने ते आहे ऐं नवाज़ लीग जे ख़िलाफ़ु हिकिड़ी का प्रोपगंडा कई थी वञे, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। ऐं उन सां गॾु सिंध में जेको औरतुनि जो क़त्लेआम थी रहियो आहे, नौशीन जा क़त्ल ऐं नौशीन जो जेको प्रसरा जेको मौत थियो आहे उहो अञा ताईं ज़ाहिर न थी सघियो आहे ऐं इंसान उनखे बि ज़ाहिर करण लाइ तयारु न आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइड खे ॾींदा इजाज़त। अलाह भाई।